कृष्ण जेके मूंसां गॾु यात्री आहिनि पाकिस्तान जी तारीख़ जे अंदरि अहिड़ो श्री कृष्ण भॻवान जो ज़िक्र किथे बि कोन्हे। ऐं मिठी जे अंदरि जेको हिते जा जेके प्रेमी आहिनि शिल्पकार हुननि तारीख़ रखी कई आहे मुरलीधर मंदर जे नाले खां। ॿियो तव्हांखे हिते श्री कृष्ण भॻवान जे मंदर सां गॾोगॾु भॻवान शिव जो मंदरु आहे, माता जो मंदरु आहे। ऐं पहिरीं जेका पंहिंजी वीडियोज़ हुई हुन में बि मूं तव्हांखे ॿुधायो त हिन मंदर जो अञा कमु महबूब हले पियो ऐं हिते काफ़ी सारा यात्री बि ईंदा आहिनि। अॻे साल मुंहिंजी बैंक सां हिते तव्हांखे भंडारो जो आहे उहो बि हिते मिलंदो आहे। तव्हांखे ॿुधाए श्री कृष्ण भॻवान कुरुक्षेत्र जे मैदान में जॾहिं महाभारत थी हुई कौरव पांडव जेको युद्ध थियो त उन खां वठी श्री कृष्ण भॻवान पंहिंजी सॼी ज़िंदगी में माण्हुनि खे पैगाम ॾिनो आहे त पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे ईंदड़ नसल खे भागवत गीता जो पाठ पढ़ायो। ॿिए अध्याय जे अंदरि श्री कृष्ण भॻवान वाज़े ॿुधायो त ज़िंदगी छा आहे, ज़िंदगी कीअं जीजे। उन जे हवाले खां तव्हांखे ॿुधाए त ज़िंदगी जा जेके मिसाल रजो गुण सिको गुण तमो गुण उन्हनि गुणनि जे ज़िंदगी पंहिंजी ठहियल आहे। सनातन धर्म जे अंदरि तव्हांखे भॻवान जो वादो कयो त जेको माण्हू अगरि अंत करे वञे त उन जो मोक्ष जे लाइ तव्हां भागवत गीता जे अने अध्याय उन जो पाठ कंदो, उन जो पाठ करे पोइ उन जीव जो तव्हां नालो वठंदो त उन जी मुक्ति थींदी। संपूर्ण 16 कला माना जंहिंजे अंदरि पूरो ब्रह्मांड अचे, जंहिंजे अंदरि पूरो विश्व अचे, अहिड़ो महबूब श्री कृष्ण आहे जंहिं जीअं नाम वठण सां, जंहिंजी पूजा करण सां, जंहिंजे सिमरन करण सां, जंहिंजो हिकिड़ो सिर्फ़ु जाप करण सां तव्हां भवसागर पार लॻी मुक्त थी वञो था। हाणे तव्हांखे ॿुधाए श्री कृष्ण भॻवान जो अगरि जिते बि नालो अचे हुते अगरि असांजी महाराष्ट्र जी श्री राधा रानी जो अगरि नालो न अचे त सम्झो को नालो अनकम्प्लीट है। त श्यामा बांकी बिहारी लाल अॼु हिते असां सां गॾु मौजूदु आहे। संपूर्ण जेके 16 कला चयो वञे थो हीअ आहे असांजो श्री कृष्ण भॻवान जंहिं पूरी पृथ्वी संसार जे अंदरि माण्हुनि खे इहो चयो त भॻवान जो सिमरन कयो, मुक्ति तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अगर तव्हांखे मुक्ति वठणी है तो मुक्ति सिर्फ़ ऐं सिर्फ़ु परमात्मा ॾेई सघे तो। भागवत गीता उन जो पाठ कयो। भगवान श्री राम 14 कला हुई जंहिंजे अंदरि जंहिं इहो मार्ग मिलियो त भई तव्हां अध में रहो, मर्यादा में रहो। भगवान श्री राम के मर्यादा पुरुषोत्तम चयो वञे थो। भगवान श्री राम बि विष्णु भगवान जो अवतार, श्री कृष्ण भगवान बि विष्णु भगवान जो अवतार, पर कृष्ण बेहद ऐं अपरंपार लीला कई दुनिया के अंदर ये मैसेज ॾेई वियो आहे त आख़िर में कुछ आहे त मरनो है तो मैं मरूं श्री राधा के द्वार, मरनो है तो मैं मरूं श्री राधा के द्वार, कभी तो लाडली पूछेगी कि ये कौन पड़े है दरबार। राधा रानी श्री कृष्ण भगवान के लिए